ॿुधायो छा मुतालबा तव्हांजा ऐं तव्हां जेको पैदल मार्च करायो छा जे करे करायो? असां इन करे कयो त असांजो इंसाफ़ थिए। ऐं ॿिए नंबर ते त मुंहिंजी धीउ जो कातिल दीदार आहे। कतल बाबा हू शादी करे आयो, शादी करे घर रसियो आहे। 8 ॾींहंनि जे अंदरि छोकिरी खे मारियो वियो आहे। छोकिरी खे कीअं मारियो अथनि उहो भला थो ॼाणे, पाण खे ख़बर अथनि। असांखे ॼाण कयूं त तव्हांजी छोकिरी गुज़ारे वई। मां चयो छोकिरी मुंहिंजी कीअं गुज़ारे वई, छा थियसि? को चए थो ज़ुकाम में मरी वई, को चए थो छा में मरी वई, को चए थो चांहि पीती त चांहि बि तव्हां ॾिनी हूंदी न, सुइयूं बि तव्हां हणाया आहियो। असांखे कहिड़ी ख़बर तव्हां हुनखे छा कयो? मुंहिंजी थी खे तव्हां कीअं हुनखे मारियो, कहिड़े तशदुद कयो? ऐं ॿिए नंबर जे मां तड़ ते विधो हुनखे जिस्म ते कारा दाग हुया, कारा दाग हुया। मुलियानी अॼु बि चए थी मां कोर्ट ताईं बि तव्हां सां ॿधल आहियां, मां गवाही ॾींदसि त के छोकिरी सां तशदुद थियल हो। छोकिरी खे ॿधे मारियो वियो आहे ऐं दिलि बि हुनजी उहा ॿुधाए थी त माना तशदुद थियल आहे। ॿुधो न। ऐं ॿिए नंबर ते त असांजो माना असांजी कासमाबाद जे हथी जेका पुलिस आहे उहा असांजो एक्शन नथी खणे। छो उन्हनि खे छोकिरे खे ईअं विहारे वेठा आहिनि, FIR पकी छो नथा कटनि? छो हुनखे जेल नथा मोकिलिनि? जेल मोकिलिनि न। पाण हथनि सां पाण खणी आई आहे पुलिस, जनाज़ो पाण खणी आया आहिनि हिकिड़ा। कासमाबाद जी पुलिस जेका हद आहे उहा पाण पुलिस थाणो मां घर मां पाण पुलिस खणी आई आहे। पोइ बि हू चवनि था असांखे सबूत खपे। सबूत असां हिननि खे कहिड़ो ॾियूं, कहिड़ो असां हिननि खे सबूत ॾियूं? असां ॿियो सबूत न आहे, सबूत इहो ई आहे न। अञा ताईं वाक़े जी FIR दर्ज कोन्हे कई? न कुझु बि न कई। बसि हुननि खे फ़ोनियूं थियूं अचनि, ॿुधाइनि था असांखे फलाणे जी फ़ोन आई आहे, टीरड़े जी फ़ोन आई आहे, मथां जी दब लॻी पई आहे, छोकिरो छॾियो। छोकिरो तव्हां ईअं कीअं छॾींदो? छोकिरो तव्हां कीअं छॾींदो? असांजी छोकिरी न मरी वई आहे। झिरकी जो बचो, कुकड़ जो बचो, या तव्हां मारे छॾियो। ऐं महिरबानी असांजी सरकार खे अर्ज़ु आहे त असांजो इंसाफ़ कयो वञे। छोकिरी जी उमिरि केतिरी हुई? उमिरि 27 साल उमिरि आहे। 27 साल। उन शादी खे घणो टाइम थियो? उन शादी खे 12 साल थिया आहिनि। 12 साल थी आहे। अच्छा, छोकिरी अगरि बीमार हुई अहिड़ी का इतला तव्हांखे अॻु में? न कुझु बि न आहे, कुझु बि न आहे। जेकर बीमार हुई त मूंखे इतला कनि बाबा तुंहिंजी धीउ बीमार आहे त मां पंहिंजी धीउ खे वठी वञा, मां पंहिंजी धीउ जो इलाज करायां, के सुठे डॉक्टर खे ॾेखारियां। छो हिननि मूंखे न ॿुधायो? छो अंदरि दॿड़ फुसड़ करे पाण मारे छॾियो? तव्हांखे कॾहिं ॿुधायो हुयो? असांखे सूमर वारे ॾींहुं ॿुधायूं। जंहिं ॾींहुं त छोकिरी राति जो दफ़न थी दम ॾिनो अथई, सुबुह जो 8 लॻे असांखे ॿुधायो अथऊं। अच्छा, राति जो छोकिरी दम ॾिनो? छोकिरी 6 बजे तो दम ॾिनो। हाणे तव्हांजो छा चवणु आहे? छोकिरी खे क़तल कयो हुयो? छोकिरी जो क़तल कयो हुयो। छोकिरी जो तशदुद कयो अथनि, छोकिरी जो ज़ुल्म कयो अथनि। हा, इन्हनि ज़ुल्म कयो आहे, इन्हनि मारियो आहे। मिलजी सुलझी सभु पंहिंजा पाण में आहे। मुंहिंजी धीउ हिन जे घर में हिकिड़ी हुई, उहा धारी हुई, सभु पंहिंजा पाण में आहे। इन्हनि मिलजी जुलजी मुंहिंजी धीउ सां तशदुद करे मुंहिंजी धीउ खे मारियो। तव्हांजा मुतालबा छा आहिनि? हाणे तव्हां इंतज़ाम खे कहिड़ी घुर करणु चाहियो? असां इहा था करणु चाहियूं त हिनखे सज़ा ॾिनी वञे, हिनखे सज़ा ॾिनी वञे। जीअं मुंहिंजी धीउ कलर में सड़े थी, पाण बि जेल साड़े त ख़बर पएसि न त कंहिंजी जवानी कीअं साड़बी आहे। पाण बि जवानी वारो, मुंहिंजी बि धीउ जवान जमान वई आहे, पाण बि जवानी खणी वई सुम्हे, ख़बर पएसि। बसि असांजो इहो ई अर्ज़ु आहे। बाक़ी जेका पोस्टमार्टम कराई आहे उन जी जेका रिपोर्ट आहे, असांखे इहो डपु लॻो पियो आहे त मतां डॉक्टर विकामी वञनि, असांजी रिपोर्ट रुकाई वञिजे। हा, हिननि असांजी रिपोर्ट रोके छॾी आहे, तॾहिं असांजी रिपोर्ट नथी अचे। छो नथी अचे? माण्हुनि जी यकदमि ईंदी आहे, ॿिए ॾींहुं 3 ॾींहुं अची वेंदी आहे। असांजी कई 12 ॾींहं रिपोर्ट न आई आहे। 2 महीननि खां पोइ ईंदी। छो 2 महीननि खां पोइ ईंदी? छाजे करे? माना डॉक्टर विकामी विया न, डॉक्टर विकामी विया, पुलिस हुननि सां ॿधिजी वई आहे। हाणे पुलिस राति जो छोकिरो घर थो वञे, सुबुह जो छोकिरो घर थाणे ते थो अचे। हा, राति जो घर थो वञे, राति जो माना मूंखे 12-1 खां पोइ कढनि था। नालो छा आहे तव्हांजी छोकिरी जो? मुंहिंजी छोकिरी जो नालो सुंबल आहे। उनजे घर वारे चई दीदार आहे। दीदार बाय कास्ट केरु आहे? केरु? राति जो केरु आहे? राति जो न जतोई आहे। ये किथे ये राइश किथे आहे? लंडन टाउन में। लंडन टाउन में कासमाबाद थाणे आहे। हा, लंडन टाउन में आहे। पोइ राति जो हुनखे छॾनि था ऐं सुबुह जो वरी सवेरे मुले मांगवाल थाणे में थो अची वेहे। पुलिस हुननि सां ॿधल आहे, पुलिस खे माल मिलियल आहे। छो नथी FIR कटे? छाजे करे नथा कटनि? ऐं पुलिस थाणे ते बि पंहिंजो पाण खे बाहि ॾींदसि, पंहिंजो पाण खे साड़ींदसि। हा, पुलिस इहे न सभु छॾे ॾींदा।